सिंध जी तारीख़ ते तहक़ीक़ जे सिलसिले में रुख सिंधी दोस्तनि भाउरनि भेनरुनि सां मुखातिबु आहियां। सभिनी खे मुंहिंजे तरफ़ां सलाम पहुचे। पाण सिंध जे तारीख़ जे हवाले सां सियासी तारीख़, मागन मकाननि, दरियाई वहकिरनि, मशहूर शख़्सियतुनि बाबति तव्हांखे ॼाण ॾींदा रहिया आहियूं। सिंध में जेके रागी आहिनि, साज़ंदा आहिनि, फ़नकार आहिनि, उन्हनि बाबति बि पंहिंजी कोशिशि रही आहे त वधि खां वधि उन्हनि बाबति तव्हांखे ॼाण मुहैया कयूं। ही सभु फ़नकार सिंध जी सूंह आहिनि। ही रागी, ही जेके माण्हुनि खे ख़ुशि था कनि पंहिंजे फ़न जे ज़रिए, उहे सिंधी क़ौम जा हीरा आहिनि, हीरा। हाणे अहिड़ो ई अॼु हिकिड़ो हीरो आहे सिंधी क़ौम जो, हिकु हीरो आहे सोना ख़ान बलोच। उन बाबति तव्हां सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त सोना ख़ान बलोच इंतिहाई मायानाज़ फ़नकार सिंध जो। सिंधी माण्हू हुन सां बे इंतिहा मोहबत कंदा आहिनि। जॾहिं हू ज़िंदो हो तॾहिं बि मोहबत कंदा हुआसीं, जॾहिं हू असांखां विछड़ी वियो उनखां पोइ बि असां हुन सां मोहबत कयूं था। असां हुन जा शेर ॿुधंदा आहियूं। उमिरि अबाड़नि ॾांहुं का ख़बर आंदी, ॾाढा ॾींहं ॾिठे थिया, या मिल अची महबूब मूंसां। माना इहे कलाम जेके हुन जा ॻायल कलाम आहिनि, सिंधी माण्हू, सिंधी सम्झंदड़, उहे सभु झुंगारींदा आहिनि, उन्हनि मां लुत्फ़ वठंदा आहिनि, मज़ो वठंदा आहिनि। सोना ख़ान बलोच आख़िर आहे केरु? ही सिंधी क़ौम जो मायानाज़ फ़नकार आहे। संदसि आवाज़ जेको इंतिहाई पुरकशिश सुरीलो आहे, दर्द सां भरियल आवाज़, हुन मां मोहबत लिया पाईंदी आहे। हू जॾहिं दर्द सां भरियल आवाज़ सां ॻाईंदो आहे त दर्दिलियूं दिलियूं धड़कण लॻंदियूं आहिनि। हीउ जेको आहे सिंध जो मायानाज़ फ़नकार जेको आहे, माता जे बीमारी सबबि अखियुनि जे नूर खां महरूम थी वियो हो, यानी हिन जी नज़र कमज़ोर थी वई। पर उन हूंदे बि हिन हिमत सां पंहिंजे जियापे जी जंग विड़ी। हिन 1933 में मैट्रिक पास कई, बाद में BA वञी मुंबई मां पास कयईं। पोइ उते ई वरी हिन म्यूज़िक स्कूल खोलियो। जॾहिं बरसगीर जो विरहाङो थियो त पोइ ही लॾे कराची आयो ऐं हिते अची राग जो स्कूल खोली। हिन वरी सखर जे ट्रेनिंग स्कूल में राग जे उस्ताद जे हैसियत सां बि पंहिंजो किरदारु अदा कयो, जितां केतिरनि ई शागिर्दनि खे मौसीक़ीअ जी तरबियत ॾिनी। सोना ख़ान न सिर्फ़ु सुठो रागी हुयो, पर हुन सां गॾु सुठो मौसीक़ार बि हुयो ऐं सहाफ़ी बि हुयो। सोना ख़ान बलोच जो पंहिंजे वक़्त में वॾो उरूज हुयो। उन वक़्तु मास्टर चंद्र, भगत कंवर राम ऐं मोटण भगत जहिड़नि ॻाइणनि जी हाक हूंदी हुई। उन्हनि जे विच में ही हिकिड़ो सोनो गुल थी उभिरियो, सोना ख़ान बलोच। सोना ख़ान खे राग में वरी गज़ल जी जेका सनफ़ हुई तमामु घणी पसंदि हुई। हिन रेडियो ते बि ॻायो त स्टेज ते बि ॻायो, ख़ानगी महफ़िलुनि में बि वेंदो, उते बि हुनखे ख़ूब दाद मिलंदो। माण्हू चवंदा त ॻाइणु बंदि ई न करे। अहिड़े नमूने सां ही सहाफ़ी रहियो। ही सच अख़बार निकिरंदी हुई उन टाइम ते, ॿी आलमगीर अख़बार हुई, तूफ़ान अख़बार हुई। उन्हनि जो आख़िर ताईं जेको आहे सो एडिटर रहियो। जेका बाद मां जेका हफ़्तेवार अख़बारूं मुख़्तलिफ़ निकिरंदियूं, उन्हनि जो एडिटर रहियो। ही हिकिड़ो न सिर्फ़ु रागी हुयो, पर बहितरीनु सहाफ़ी। हुन जा मशहूरु गीत जेके आहिनि, जेके आम माण्हुनि में अॼु बि मक़बूल आहिनि, उन्हनि में जान जो जियापो, रोज़ विछोड़े यार, सुहिणा सख़्तु दिलि तो अजाई, अड़ायां दिलि नहां दिलबर सां, अखियूं सुहिणल जूं,
वरी अहिड़े नमूने सां मैदान करबला में देखो शाह नजफ़दा हलो केच काहे, मतिलबु बहितरीनु हुनजी चूंड में बहितरीनु हूंदी शाइरीअ जी। तूं हुजी ॿियो मां हुजां, इहो त ॾाढो मशहूरु थियो कलाम। तूं हुजी ॿियो मां हुजां, अॼु शोख़ सुतमगर थी तुंहिंजी यादि सताए, देस वसायो दिलबर दिलदा ऐं झंगल जबल सभु जाॻियो। माना इहे हिन जा मशहूरु कलाम जेके हिन ॻाया। ही सिंध में तमामु घणो मक़बूल हुयो। सिंध खां ॿाहिरि जिते जिते सिंधी ॻाल्हाईंदड़ हुया, सम्झंदड़ हुया, उते ई मक़बूल हुयो। उनजो केस्टूं उन दौर में जेके ज़रिया हूंदा हुआ, उन्हनि ते ई मौसीक़ी जे जेके ज़रिया हूंदा हुआ उन्हनि ते छांइयल रहियो। ही सोना ख़ान जो बलोच आहे 17 मार्च 1982 ते असांखां हमेशह जुदा थी वियो। ही सिंधी क़ौम जो फ़र्ज़ंद सिंधी माण्हुनि जे दिलनि में अॼु बि ज़िंदा आहे। अव्हां जी वॾी वॾी महिरबानी। ईंदड़ वीडियो ताईं इजाज़त ॾिजो।